ऐं बाज़ शयूं माण्हू गुनाह हूंदो आहे लेकिन उनखे कमाई जो ज़रियो बणाईंदा आहिनि। जुआ आहे, हराम आहे, गुनाह आहे, माण्हू इनखे पंहिंजी इनकम जो ज़रियो बणाईंदा आहिनि। कंप्यूटर वारा गुनाहनि वारियूं शयूं डाउनलोड करे वरी अपलोड करे ॾींदा आहिनि मेमोरी कार्ड में। इहो छा आहे? गुनाहनि वारी कमाई आहे। हिकु शइ गुनाह आहे, शरीयत में हराम आहे, तव्हां उनखे पंहिंजी आमदनी जो ज़रियो बणायो था पिया, त इन सां आमदनी हराम थींदी आहे। त गुनाह वारी शइ जेकी तव्हां इंटरनेट खां डाउनलोड करे कंहिंखे भरी ॾिनी आहे, उहो जेसीं ताईं ॾिसंदो इन गुनाह में तव्हांजो बि हिसो रलिजी वेंदो। ॾिसंदो उहो गुनाह कंप्यूटर वारे खे बि थींदो। त इहो आहे गुनाह जे ज़रिए सां कमाइणु। अहिड़ा घणा ज़रिया आहिनि। स्नोकर क्लब आहिनि, जुआ जा अॾा आहिनि, जेकियूं बि इन कैटेगरी में शयूं ईंदियूं आहिनि जेके शरीयत में हराम आहिनि, माण्हू उनखे जुआ, उनखे कमाई जो ज़रियो बणाए त उहा सॼी कमाई हराम थींदी आहे।